छा अव्हां इहा ॻाल्हि नोट कई आहे त बाहि जो को बि पाछो या शेड नाहे हूंदो। जॾहिं अव्हां बाहि ते लाइट हणो था तव्हांखे बाहि जो पाछो नज़र नाहे ईंदो। अगरि अव्हां लाइट जी रोशनी घटि करे हणो था त पोइ अव्हांखे बाहि जो कुझु मामूली सायो महसूसु ज़रूरु थींदो आहे। जिन्नात हिकु अल्लाह जी मख़लूक़ आहे जेका बाहि सां ठहियलु आहे ऐं जिन्नात बि असांखे नज़र नाहिनि ईंदा, छो जो जिन्नात बाहि जा ठहियलु आहिनि। पर कॾहिं कॾहिं ख़ासि करे राति जे टाइम कंहिं मख़सूस जाइ ते असांखे सायो या जिन्नात जी मौजूदगी या का ख़ासि तवानाई महसूसु ज़रूरु थींदी आहे, जंहिं सबबु इंसानी कुदरती तौर ते ख़ौफ़ महसूसु कंदो आहे। जीअं नमी ऐं दर्जे हरारत जी पैमाइश करण लाइ कुझु ख़ासि क़िस्म जा सेंसर बणाया वेंदा आहिनि जेकी हवा खे महसूसु करे दर्जे हरारत ऐं हवा जी नमीअ जो तनासुब ॿुधाईंदा आहिनि। बिल्कुलु उन्हीअ तरीक़े सां कुदरती तौर ते इंसान जे जिस्म में अहिड़ा सेंसर मौजूदु आहिनि जेके इंसान खे उन्हीअ मख़लूक़ जंहिंखे जिन्नात चवंदा आहिनि तन जी मौजूदगीअ जो अहसासु ॾियारे जिस्म खे अलर्ट मोकिलींदा आहिनि। ऐं असांजो जिस्म अहिड़ी कंहिं शइ जी मौजूदगी हुअण सबबु असांखे सेवकारियो महसूसु थींदो आहे। असांजे जिस्म जा वार हरकत करणु लॻंदा आहिनि। सेवकारियो दरअसल इंसान जे जिस्म में मौजूदु कुदरती सेंसर अहिड़ी तवानाई खे महसूसु करे जिस्म अंदरि सिग्नल मोकिलींदा आहिनि जिन सां जिस्म अचानक अलर्ट थी पवंदो आहे, जेकी जिस्म खे ख़तरे जी मौजूदगीअ बाबति अलर्ट कंदा आहिनि, जेको ख़तरो नज़र त नाहे ईंदो पर महसूसु ज़रूरु थींदो आहे। अक्सर माण्हू कई वाक़िया पंहिंजे बारे में ॿुधाईंदा रहंदा आहिनि त उन्हनि जिन्नात जी मौजूदगी महसूसु कई आहे। अव्हांजो छा ख़्यालु आहे इन बाहि वारी मख़लूक़ जे बारे में? छा अव्हां कुझु अहिड़ो ॾिठो आहे या महसूसु कयो आहे या का अहिड़ी तवानाई महसूसु कई आहे? या तव्हां कंहिं अकेले रस्ते तां गुज़रंदा हुजो ऐं तव्हांखे इहो महसूसु थींदो हुजे त कोई शख़्स या काई शइ असांजे पोयां हली रही आहे, या अहिड़ी जाइ जिते तव्हां खां सवाइ ॿियो केरु मौजूदु बि नाहे पर उते कंहिं पेरनि जी आहट महसूसु थींदी आहे। या कई अहिड़ा घर बि आहिनि जिते तव्हां पंहिंजे हिसाब सां शयूं रखंदा आहियो पर जॾहिं सुबुह जो ॾिसंदा आहियो त उन्हनि शयुनि जी जॻह तब्दील हूंदी आहे या सामान विखरियल हूंदो आहे। मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ ॻाल्हि कंदा आहिनि। कई अहिड़ी वीडियोज़ बि नज़र ईंदियूं आहिनि जेके CCTV ज़रिए रिकॉर्ड थींदियूं आहिनि, जिन में हुननि जी हलचल ॾिसी सघिजे थी। अगरि कंहिं बि दोस्त अहिड़ी का शइ ॾिठी आहे या जिन्नात जे बारे में काई मालूमात रखे थो त कमेंट्स ज़रिए पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह करे